जय झूलेलाल। प्राकृतिक चिकित्सा शिविर खुद ठहो खुद जा डॉक्टर। त पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत द्वारा निशुल्क प्राकृतिक चिकित्सा शिविर जो आयोजन 25 अप्रैल जो पंचायत भवन सिंधी कॉलोनी में शाम 5:30 खां 7:30 वॻे ताईं रखियो वियो। कार्यक्रम जी शुरूआत भगवान झूलेलाल जन जी फोटो ते माल्यार्पण करे दीप प्रज्वलन करे कई वई। पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा जनरल सेक्रेटरी कमल बजाज जानकारी ॾींदे हुए ॿुधायनि त भोपाल जे नेचुरोपैथी हॉस्पिटल मां आयल डॉक्टर रमेश कुमार टेवानी ॿुधायनि त प्राकृतिक चिकित्सा जे माध्यम सां कई रोगनि खे दूर भॻाए करे पंहिंजे शरीर खे स्वस्थ रखी सघूं था। हिन आयोजन में सर्व समाज जा माण्हू शामिल थिया। डॉक्टर रमेश जानकारी ॾींदे हुए ॿुधायनि त कंहिं प्रकार सां हिकु आदर्श जीवन शैलीअ जो पालन कंदे हुए बीपी शुगर ऐं अन्य रोगनि सां बचो सघिजे अथो ऐं कहिड़ी बि प्रकार जी दवाई वठण जी आवश्यकता असांखे जीवन में न थींदी ऐं हिकु लंबो ऐं स्वस्थ जीवन असां जी सघूं था। परंतु हिन लाइ कई तरह जा परहेज उन्हनि ॿुधायनि त ब्रेड ऐं मैदे सां ठहियल ऐं अन्य शयुनि जो सेवन न करणु घुरिजे। घर में ठहियल शयूं ई खाइणु घुरिजनि। विटामिन सी असांजे शरीर लाइ काफ़ी लाभदायक थींदो आहे, जेको नींबू संतरो ऐं अन्य खटे फलनि में पायो वेंदो आहे। उन्हनि जो असांखे सेवन करणु घुरिजे। कई बीमारियुनि जी जड़ हूंदो आहे पेट साफ़ न थियणु। सुठी निंड करण सां पेट साफ़ बि थींदो। हल्को खाधो खाओ, तेल नमक मसाला घटि खाओ, जेतिरो थी सघे फलनि जो उपयोग कयो। ऐं अॼु जी हिन भागम भाग ज़िंदगीअ में माण्हू बेपरवाह थी विया आहिनि। खान पान ते बिल्कुलु बि ध्यानु न आहे, जंहिंजो कारण आहे तव्हांजो शरीर बीमारीअ जो घर ठही वियो आहे। त जंहिं तरह तव्हां पंहिंजी गाॾीअ जो मेंटेनेंस कंदा आहियो, समय ते उनखे हवा भराईंदा आहियो, पेट्रोल ऑयल विझवाईंदा आहियो, सफ़ाई रखंदा आहियो, उन प्रकार शरीर जो बि मेंटेनेंस हुजणु घुरिजे। समय समय ते शरीर खे सुठी खुराक ॾिजे, सुठो खाधो हुजे, समय ते निंड अचे, समय ते उथणु घुरिजे। सिस्टम सां नियम सां अगरि तव्हां कमु कंदव त बीमारी तव्हां खां कोसों दूरि रहंदी। हफ़्ते में हिकु ॾींहुं उपवास ज़रूरु रखिजे। हरी सब्जियूं ताज़ियूं सब्जियुनि जो सेवन कजे। खाइण लाइ सलाद जो बि उपयोग कजे। टमाटर खीरा ककड़ी मूली गाजर खाइजे ऐं घरेलू नुस्ख़ा बि आहिनि कई। अगरि तव्हां उन्हनि जो बि उपयोग कंदव त जीवन में कॾहिं बि तव्हांखे दवाऊं वठण जी ज़रूरत न पवंदी। अहिड़ा कई अनमोल वीचारनि सां उन्हनि अवगत करायो ऐं असांजे जीवन जी दिनचर्या जे बारे में कीअं असां सुधार कयूं हिन जे बारे में विस्तार सां जानकारी ॾिननि। कार्यक्रम जे आख़िर में डॉक्टर रमेश टेवानी जन जो पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत द्वारा स्मृति चिन्ह ॾेई करे सम्मान कयो वियो ऐं गुलनि जो गुलदस्तो ॾेई स्वागत कयो वियो। हिन कार्यक्रम में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष श्री BN बजाज, हरीश भागवानी, धनराज आहूजा, श्रीमती विनीता भावनानी, प्रकाश ग्वालानी, विनोद मेघानी, हेमंत कलवानी, सतीश लाल, मोहन जैसवानी, अजय तहल्यानी, जयराम खत्री, मोहन डैमरा, भजन लाल, डॉक्टर कुमार मोटवानी, टेकचंद वाधवानी, राधा जैसवानी, विजय दुसेजा, भारतीय सिंधु सभा महिला विंग जी नगर अध्यक्ष श्रीमती कंचन मलघानी, सेंट्रल महिला विंग जी नगर अध्यक्ष राजकुमार मेहानी, मोनिका सिदारा, विमला हीरवानी, चंदा ठाकुर, भारती सचदेव, गरिमा साहनी, पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे अन्य सभिनी सदस्यनि उते पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। ख़बर खे लाइक कयो, वधीक खां वधीक शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।